अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, मां नवीद ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांजी भली कार। क़ौमी ॾींहुं असां चयो त उस्ताद चयो त सुभाणे मोकल आहे, पर अवी स्कूल अचिजो। स्कूल में मिठाई बि विराई वेंदी ऐं स्कूल जो झंडो बि झुलायो वेंदो। ॿई ॾींहं वकार उस्ताद खे ॿुधायो त साईं असीं सभु अची विया आहियूं। उस्ताद सभिनी खे भली कार चई पुछियाईं, ॿारो अॼु पाण छो गॾु थिया आहियूं? साईं, काल तव्हां चयो हो त सुभाणे 23 मार्च आहे, अॼोको ॾींहुं असां वॾी धमाक सां मल्हाईंदा आहियूं। हा, हाणे तूं मूं सां गॾु झंडो झले बीह ऐं ॿिया शागिर्द कतार ठाहे तरानो ॻाइनि। पोइ हिन खे सलामी ॾे छत ते झूलायो वियो। झंडो झूलाए सभिनी शागिर्दनि वॾो हाल में अची वेठा। साईं, अॼोके ॾींहं खे एॾी अहमियत छो आहे? हा, अॼोके ॾींहुं 23 मार्च ते लाहौर शहर ऐं असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो ठहिराउ मंज़ूर थियो। हू उन ठहिराउ जे नंढे खंड जे मुस्लमाननि लाइ धार मुल्क पाकिस्तान ठाहिण जे घर कई वई हुई। जंहिं हंधि उहो ठहिराउ मंज़ूर थियो, हू उते हाणे उन जे यादगार तौरु मीनार पाकिस्तान ठाहियो वियो। हाणे इन करे अॼोके ॾींहं ते इस्लामाबाद में 31 तोबनि जे इस्लामी ॾिनी वई आहे ऐं सूबाई ॻाल्हियुनि